बस गुरु साहिब लाज रखो मोरी, ज़मानो सख्त भारी आ। गुरु साहिब लाज रख मोरी, ज़मानो सख्त भारी आ। गुरु साहिब लाज रखो मोरी, ज़मानो सख्त भारी आ। गुरु साहिब लाज रख मोरी, ज़मानो सख्त भारी आ। लखे कयूं आहिनि मां लुचायूं, करोड़े कूड़ कचायूं। लखे कयूं आहिनि मां लुचायूं, करोड़े कूड़ कचायूं। ओ मेटींदे मन जूं मंदायूं, माखे ॾाढी गेवारी आ। मेटींदे मन जूं मंदायूं, माखे ॾाढी गेवारी आ। गुरेड़ो मुखो छो जो संजो को असां पहुतासीं जंहिं महाराड़की साहब साईं कोन हुया। जल्दी डॉक्टर साहब टाइम वरितो साईं, जल्दी मिली अचो। पहुतासीं त उन महिल बि साईं ॿाहिरि वियल आहे। अचणा हुआ राजा साईं फेरे फिरो 1.5 साल में जिथे हाज़िर ॾिनी, उते बाजो घुराए करे जोड़ो करायो। मां इहे शब्द चयो, संगत हेठि वेठी साईं 1.5 साल जोड़ो कयो त मथां साईं अची विया। श्री राम वक़्त जी यादगिरी रहंदियूं। लखे कयूं आहिनि मां लुचायूं, करोड़े कूड़ कचायूं। मेटींदे मन जूं मंदायूं, माखे ॾाढी गेवारी। न कई मूं का चङी कार, बख़्शींदे तूं बख़्शणहार। न कई मूं का चङी कार, बख़्शींदे तूं बख़्शणहार। न कई मूं का चङी कार, बख़्शींदे तूं बख़्शणहार। न कई मूं का चङी कार, बख़्शींदे तूं बख़्शणहार। पर्दो ॾिजांइ पंहिंजो करतार, पर्दो ॾिजांइ पंहिंजो करतार। माखे ॾाढी शर्मसारी आ। पर्दो ॾिजांइ पंहिंजो करतार, माखे ॾाढी शर्मसारी आ। गुरु साहिब लाज रख मोरी, ज़मानो सख्त भारी आ। रखी वठो हक़ ॾांहुं हक़ खां, तुंहिंजे दर तो भाज़ारी आ। रखी वठो हक़ नाहक़ खां, तुंहिंजे दर तो भाज़ारी आ। रखी वठो हक़ नाहक़ खां, तुंहिंजे दर तो भाज़ारी आ। गुरु साहिब लाज रखो मोरी, ज़मानो सख्त हलो हलो। गुरु साहिब लाज रख मोरी, ज़मानो सख्त भारी आ। न कर मोहताज बे कंहिंजो, आसरो आहे हिकु प्रभु तुंहिंजो। न कर मोहताज बे कंहिंजो, आसरो आहे प्रभु तुंहिंजो। न कर मोहताज बे कंहिंजो, आसरो आहे प्रभु तुंहिंजो। न कर मोहताज बे कंहिंजो, आसरो आहे प्रभु तुंहिंजो। साली आहियां तुंहिंजे दर जो, पंजू राम आसवारी आ। साली आहियां तुंहिंजे दर जो, पंजू राम आसवारी आ। रत देर में संत थिया पंजू राम
उन्हनि जो शब्द आहे। बाबा जन चवंदा पंजू राम हा हा कीअं चयूं हा न कर मोहताज बे कंहिंजो आसरो आहे हिकु प्रभु तुंहिंजो स्वाली आहियां तुंहिंजे दर जो पंजो राम आसवारी स्वाली आहियां तुंहिंजे दर जो पंजो राम आसवारी हिकिड़ो पुस्तक असां वटि मिली वियो हुन पंजूराम साहिब जन संतनि सेहरफ़ी ॿोली आहे अल्फाज़ माना से खां वठी हा ताईं बाक़ी जा ॿ टे पद यादि आहिनि ॿुधायां सांगिस ताईं निकिती वियो श्री राम पहिरें सेहरफ़े जो अवल आद परमात्मा यादि कर ले जहिड़ा आसरा कुल जानदा है ब्रह्मा रूप होके जगत रच लेता विष्णु देव के रूप से पालंदा है तमें साथ त्रिपुरार का रूप धर के कहे वेद संसार सहारदा है जगत पाल सहार जो करे पंजू संत तिसनु सदा विचारदा है वे बैठे एकांत में याद कर ले बिन राम के नाम न पार होना मस्जिद का बसरो को बयान खे खरा श्री राम दा नाम भाई जिस जल दे विच बहु सैल तारे नल नील सुग्रीव हनुमान अंगद बिदर दासी सुत नु मुक्त वारे दासी सुत नु मुक्त वारे प्रहलाद को पिता ने दुख दिया धर नरसिंह रूप हरणाकश नखों बिदारे पंजू राम श्री राम आखी गज गए वैंकुठ नु अंत वारे दाल दुखी हुई द्रौपदी भारी शर्म उसी का सभा में राख लिया अजामिल पापी गए स्वर्ग धामा अंत में पुत्र को याद किया यज्ञ कबीर का श्री ठाकुर ने ये कथा सुनी है कबीर साहब का यज्ञ कैसे भगवान ने किया वो भक्ति का प्रगटाव तो प्रभु करता भगत थोड़ी न चाहता तो पंडितों को और काशी में मित्र पंडितों को जलने लगी तो उन्हें उनको दबाने के लिए ऐसा किया पत्र लिख दिया बाहर कि कबीर ने यज्ञ किया है और तुम आओ फलाने दिन आते गए लोई पानी भर रही थी कहा वो कबीर का घर कहाँ है हम बाहर से आए कहिए भाई यज्ञ है उनके कबीर के तुमको पता नहीं है घर आई कबीर साहब को लेकर के बाहर जंगल में जाके बैठे भगवान आ करके जो भी ब्राह्मण आए जितने भी आए बस सबको जगह पूरा करके किया यज्ञ कबीर का श्री ठाकुर ने ये था से तब तक जोड़ा है ना तो फिर ये जो बाहर बैठे थे जो और लोग जो खाने वाले थे वो कुछ लेते जिसकी जो ले वो बस भगवान का भंडारा था तो ये बैठा है उनको देखा अरे तुम यहाँ बैठे हो कबीर का यज्ञ चल रहा है खाओ ये सब मिठाई कबीर तो खुद बैठा है कबीर का यज्ञ चल रहा है भगवान लक्ष्मी नारायण दोनों आकर के कबीर साहब को खिलाया उनको खिला मैं किया यज्ञ कबीर का श्री ठाकुर ने नामे भगत का प्रेम से दूध पिया बंटी गालियो याद है भगवान को दूध पिलाया था अल्लाह कितने लाख उनको देखे हैं 1,40,00,000 हाँ 1,40,00,000 आदमियों ने देखा है यहाँ न पिलाते गए ऐसे जैसे पिलाते गए पता नहीं कहाँ जा रहे थे श्री राम क्या यज्ञ कबीर का श्री ठाकुर ने नामे भगत का प्रेम से दूध पिया पंजू राम श्री राम आखी
सुख संपदा लक्ष्मी जाय जिया श्री राम। एक शेर थी पहले ही, एक सत्यनारायण जी कथा कविता में पहले ही। श्री राम। राजा मोरध्वज जी कथा भी कविता में पहले थोड़ी ॿुधाए वठां। भगवान अर्जुन खे चयो ॾिसदे भगत राजा मोरध्वज ब्राह्मण जे रूप में आया। राजा खे चयूं भोजन, पर असां पोइ भोजन खाईंदासीं, पहिरियों असांजे शेर खे भोजन मिले। पर शेर तो मांस खाईंदो आहे। चङो साईं जेके खाए। चवंदो तुंहिंजे पुत्र जो, तेरे पुत्र का मांस हो। और फिर भी पुत्र का मांस भी दाहिना तरफ, दोनों माता पिता उनको काटोगे सिर से, जो दाहिना तरफ है वो ही खाएंगे। जैसे कहते गए बस होता गया। कर्ट ऊपर आया, दोनों माता पिता बैठे हैं। श्री राम। बाएं आंख से आंसू आ गए तो कहा ऐसा भोजन हम शेर को नहीं खिलाएंगे, वो रो रहा है। उनसे पूछा गया, रो नहीं, मेरी ये आधा हिस्सा सेवा में लग रहा है, भगवान के ब्राह्मण के भोज में मेरा आधा ऐसा चला जाए, मैं तभी रो रहा हूँ, इस वजह से नहीं। बस झटका हो गया। शांत राजा शांत। बस श्री राम। राजा मोरध्वज जी सत्यनारायण के बारे में थोड़ो ॿुधायां कविता में। जंहिं सत्यनारायण रखिजे उन में जेके आयल हो उन राज भोजन न खाए, सुबह जो ॾींहं जो बि न, शाम जो प्रसाद महिल बि ढव करे न, थोरो सो प्रसाद वरितो, अमृत पीतो। उन रात में खीर पिए, भोजन न। सुबह जो सूरज के घर को ॾेई करके विर्त छोड़े, उन में जेका विर्त जी महिमा पिया लहे। श्री राम। खास नेरनि जे टाइम ते सतनारायण छोड़ींदा आहिनि, इहो बि ॾिठोसीं। खास रोटी जे टाइम ते जमियो वाह, न त लिखियलु ई हूंदो गयूं अचनि घर में मोटी धण खां, तंहिं महिल विर्त छोड़िजे जो असूल हुयो। हाणे हिते त गांव न कर मोहताज ॿिए कंहिंजो, आसरो आहे हिकु प्रभु तुंहिंजो। न कर मोहताज ॿिए कंहिंजो, आसरो आहे हिकु प्रभु तुंहिंजो। साली आहियां तुंहिंजे दर जो, पंजूरा आस वारी आ। साली आहियां तुंहिंजे दर जो, पंजूरा आस वारी आ। रखी वठो हक़ ना हक़ खाऊं, तुंहिंजे दर तो वादारिया। रखी वठ हक़ ना हक़ खाऊं, तुंहिंजे दर तो वादारिया। गुरु साहिब लाज रख मोरी, ज़मानो सत्य भारिया। गुरु साहिब लाज रख मोरी, ज़मानो सत्य भारिया। चंड जो ॾींहुं वाह। सब विधि लाल कंदो आसान, सब विधि लाल कंदो आसान। सब विधि अमर कंदो आसान, सब विधि लाल कंदो आसान। सब विधि लाल कंदो आसान, सब विधि लाल कंदो वावा अमर कंदो। लाल जो घोड़ो दरिया लाल जो जोड़ो, लाल जो घोड़ो दरिया लाल जो जोड़ो। लाल जो घोड़ो दरिया लाल जो जोड़ो। लाल जो घोड़ो दरिया लाल जो जोड़ो। ओ लाल जो दीवान, साईं
लाल जो दीवान ये जगह सवाए यानी कि दीवान चेबो दरबार दीवान लाल जो दीवान लाल जो दीवान सब विध लाल कर दो आसान सब विध लाल कर दो अमर कर दो सखर बखर दरिया रोहिणी रंगुली 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 विच में बरू तुंहिंजो थान लाल साईं विच में बरू तुंहिंजो थान सब विध लाल कर दो आसान सब विध लाल कर दो वावा अमर कर दो जले थले तुंहिंजूं ज्योतियूं जागन थियूं 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 नवे खंडे निशान लाल तुंहिंजो नवे खंडे निशान लाल तुंहिंजो नवे खंडे निशान लाल तुंहिंजो नवे खंडे निशान सब विध लाल कर दो आसान सब विध लाल कर दो वावा अमर कर दो तो भाई बनाराम एक भेरे कथा खई नारद जो भगवान खे मूंखे चए तो तूं निगुरो आहे मिठी खणाए थो पियो तुंहिंजो कोई गुरु आहे छा आहे चए कहिड़ो चए मैं भगत भक्तों का मैं भगत भक्तों का भगत मेरे भगवान जो कब मुझसे ना बने वो भक्तों को आसान इन तो दरिया शाह जी ॻाल्हि यादि अची वई साईं कंवरराम साहिब खे मनाइण विया पंहिंजे तरह मरी में कंहिं गांव में पंच बहिराणे जे लाइ त साईं जन जेको टाइम ॾिनो तूं टाइम खणी आ तोखे ॾियनि ईअं कॾहिं थींदो रड़की ऐं जेको उतां अॻियां मिले न चाहे विहांउ हुजे ॿियो हुजे जेकी हा तूं पाण टाइम खणी वएं न बाबा ॿुधाइण आवां छा मनाइण आवां हा पोइ छो साईं उन वक़्तु जंहिं लाइ बहिराणो कयो उन महिल पाणी कोन हूंदो दरिया में त बाक़ी बहिराणो कीअं कयो चङो तव्हां ईअं कजो इन तारीख़ ते रखो जंहिंमहिल चिठियूं पंहिंजनि आस पास कढंदव बहिराणे जूं तर में पंहिंजे पहिरीं चिठी दरिया शाह में रखिजो विझिजो हा पोइ ॿियनि चिठियूं लिखिजो ईअं ई थियो 3 ॾींहं मेलो हलियो 3 ॾींहं पाणी उल्टो आयो दरिया में मां चयो भॻवान बि लाल साईं भॻवानु आहे न संतनि जे हथ में आहे हरे राम राम कीअं ॻाल्हि ख़्याल में अची वई बसि वरी 3 ॾींहं मेलो पूरो थियो वरी पाणी पंहिंजो हा जले थले तुंहिंजूं ज्योतियूं जागन थियूं 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 ओ नवे खंडे निशान लाल तुंहिंजो नवे खंडे निशान लाल तुंहिंजो नवे खंडे निशान लाल तुंहिंजो नवे खंडे निशान सब विध लाल कंदो आसान सब विध लाल कंदो वावा अमर कंदो दास वसायो दरिया शरणी आयो 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 ओ
जिसको दया मोदान लाल साईं जिसको दया मोदान लाल साईं जिसको दया मोदान हाँ लाल साईं जिसको दया मोदान भूसावल में जाते पंहिंजो आस्थान आहे थोरो मुड़ी वञिणो पवंदो आहे न सिधो वञी करे वॾी गेट लॻल आहे संत तुलसीदास कहिड़े ॻोठ जा हुया मूंखे उन आस्थान ते वठी हलिया आहिनि उन वक़्तु हुया साईं कंवरराम साहिबु विया आहिनि हिकु ॻाल्हि ॿी यादि अची वई साईं ॿुधायो न कीअं लाइ मौक़ो थिए थो श्री राम हुते हिकु राति भॼन न थी सघियो सुबुह मतिलबु बरसाति अची पई संद में एॾी बरसाति पवंदी कान्हे चौमासो हिते 4 महीना उते सावणी जो मींहुं थींदो चायूं कचियूं हूंदियूं धरती नरम आहे उतां जी हितां जी पथरां जी धरती आहे चौमासो न पए त ॿियो ॾींहुं भॼन न थी सघियो 3 ॾींहं भॼन न थी सघियो उते इतास में आयल आहे भाई बनारम चवंदो आहियां उते बि पोइ साईं चयो त हे मुंहिंजा साईं हिकु 1000 रुपया मां उन ॾींहं जी ॻाल्हि हिकु 1000 रुपया संत जो ख़र्च थो थिए ख़ल्क संत सीड़िया वेठा आहिनि भॻत जी शुरूआति ई नथी थिए हाणे चङो असां बीहूं था हाणे तोखे बि मोकल आहे बसि जीअं बीठा बरसाति बंदि थी वई संतनि जो ख्यास खाई करे राम निजको दया मोदा हरे चले दरिया त मौजी मौज करे कलयुग में तो कायम तुरे ही तुंहिंजी सीर वहे बारू नंदन वालो ये सभिनी भंडार हारण वरणी जे थिया बारू भाल कयो संभालींदे शाम आयो संभालींदे शाम ये कुम्याणी कुमड़ीअ मूतां बारू भाल कयो दास जान प्रभु करे बेनती सुत कम थियो आपे जाने करे आप आपे आनेगा जिसे आगे नानका तिलक के अदार तेरो नाम सच्चा है सच्चाइयां बोलो निरंकार की जय 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 राजा रामचंद्र की जय 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 श्री कृष्ण चंद्र की जय 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 गुरु नानक साहिब की जय जय बोलो अमर लाल की जय 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 साचे सदगुरु साहिब साचे सदगुरु साहिब साचे सदगुरु साहिब की जय